सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। आयो अदा रमज़ान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान ज़रिए ज़ेवर माल जी मुक़रर मिठा आहे ज़कात तुझे मुझे जान जो रोज़ो अदा आहे ज़कात ज़रिए ज़ेवर माल जी मुक़रर मिठा आहे ज़कात तुझे मुझे जान जो रोज़ो अदा ज़कात तुझे मुझे जान जो रोज़ो अदा आहे ज़कात फर्ज़ी रोज़ा रखो हिफायक ख़ास क्यों फरमान फर्ज़ी रोज़ा रखो हिफायक ख़ास क्यों फरमान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान मोमिनन जे काने मस्जिदन में माशा अल्लाह कई सजण सुराण जन हरातियूं टी हई दो मोमिनन जे काने मस्जिदन में माशा अल्लाह कई सजण सुराण जन मस्जिदन में माशा अल्लाह कई सजण सुराण जन तन मोहम्मद पाक ऐं ॿियो राज़ी कयो रहमान तन मोहम्मद पाक ऐं ॿियो राज़ी कयो रहमान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान हर हिक में ॿुधी क़ुर्आन जी ॻाल्हि लड़ी रहमतुन ऐं बरकतुन सां भरिजी वेंदी झोलड़ी रात हर हिक में ॿुधी क़ुर्आन जी ॻाल्हि लड़ी रहमतुन ऐं बरकतुन सां भरिजी वेंदी झोलड़ी रहमतुन ऐं बरकतुन सां भरिजी वेंदी झोलड़ी ताज़ो थी पवंदो तॾहिं इंसान जो ईमान ताज़ो थी पवंदो तॾहिं इंसान जो ईमान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान जो हयाती में वरी आयो अदा रमज़ान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान
जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान आ जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान आ तेरा मन अदब सां कर इज़त हिन माह जी मोकिलियल है सूखड़ी अर्श तां अल्लाह जी ए तेरा मन अदब सां कर इज़त हिन माह जी मोकिलियल है सूखड़ी अर्श तां अल्लाह जी मोकिलियल है सूखड़ी अर्श तां अल्लाह जी 3 ॾींहं रमज़ान तो वटि आयो थी महिमान 3 ॾींहं रमज़ान तो वटि आयो थी महिमान जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान वेठी मरणो अदा साईं कुझु अमल तूं तयार कर थींदो शाहिद तो मथा रमज़ान सोचे ध्यान धर वेठ मरणो अदा साईं कुझु अमल तो तयार कर थींदो शाहिद तो मथा रमज़ान सोचे ध्यान धर थींदो शाहिद तो मथा रमज़ान सोचे ध्यान धर को बि रहंदो को न पानी ही फ़कीर जहान को बि रहंदो को न पानी ही फ़कीर जहान जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान पर मदीने में रखाया रोज़ मूंखे जलाल हेल पाकिस्तान में रखे बारोज़ा मीरल गिलाल पर मदीने में रखाया रोज़ मूंखे जलाल हेल पाकिस्तान में रखे बारोज़ा मीरल गिलाल हेल पाकिस्तान में रखे बारोज़ा मीरल गिलाल पर समर ॾींदो त वञिबो मौला वॾो महिरबान पर समर ॾींदो त वञिबो मौला वॾो महिरबान जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान अल्हम्दुलिल्लाह बारकल्लाह क्यों खुदा एहसान जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान जो हयातीअ में वरी आयो अदा रमज़ान